ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चयो जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 42 अध्याय जे 3 भाग ऐं 43 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो त राजा कंस रंगभूमि जूं सभई तयारियूं ॾाढे ई धाम धूम सां करण जो हुकुम ॾिए थो ऐं ॿिए ॾींहुं पाण सभिनी खां मथां जाइ ते सिंघासन रखी वेही रहे थो। ॿिए पासे श्री श्याम ऐं बलराम जॾहिं अचनि था त उन्हनि खे दरवाज़े ते हिकु पहलवान कुबलिया पैर हाथीअ समेत बीठो रोके छॾे थो, जंहिंसां वाद विवाद करण बाद इहो फ़ैसिलो थिए थो त जेसि ताईं श्री श्याम ऐं बलराम उन कुबलिया पैर हाथीअ खे न मारींदा तेसि ताईं हू राजा कंस जे साम्हूं न वञी सघंदा। तंहिं करे हुन पहलवान कुबलिया पैर हाथीअ खे बलराम जीअ जे मथां हमिलो करण जे वास्ते छॾियो। सभई चयो जय श्री कृष्णा। अचो त अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 43 अध्याय जे 2 भाग जो आनंद वठूं। श्री सुखदेव जी महाराज चवनि था, उन वक़्तु बलराम जी हिकिड़ो ठोशो हाथीअ खे अहिड़ो त ज़ोर सां हंयो जो हू पंहिंजी सूंड वेरे दाऊं कंदो पोइ ते हटी वियो। बलराम जो अहिड़ो ज़ोर ॾिसी वॾा वॾा पहलवान जेके उते बीठा हुआ से पंहिंजे मन में चवण लॻा त हिननि ॿिन्ही छोकिरनि खे केरु जीते सघंदो, ऐं पहलवान बि डिॼी वीचार कयो त जे ही छोकिरा अॼु हाथीअ खां न मारबा त राजा कंस मूं खे कंहिं बि हालत में जीअरो न छॾींदो। ईअं सम्झी पहलवान हाथीअ खे ॾाढी ज़ोर सां हूक ॾेई श्याम ऐं बलराम ॾांहुं आंदो। जॾहिं हाथी श्याम सुंदर खे सूंड में वेरे ज़मीन ते पछारे ॿिन्ही ॾंदनि सां दॿायो, उन वक़्तु देवता ग्वाल बाल ऐं मथुरा वासी ही हाल ॾिसी परमेश्वर खां श्याम सुंदर जा कुशल मञाइण लॻा। तॾहिं श्री कृष्ण नंढो रूप ठही ॿिन्ही ॾंदनि जे विच मां निकिरी ॿाहिरि आयो ऐं उतां टुपो ॾेई साम्हूं बीही तारी वॼाए हाथीअ खे ललकारियो। उहा फुर्ती श्री कृष्ण जी ॾिसी सभई नंढा वॾा बेखौफ़ थी खिलण लॻा। जॾहिं हाथी आवाज़ करे गर्जनाऊं कंदे वरी उन ॾांहुं डोड़ियो तॾहिं श्री कृष्ण उन जे पेट जे हेठां निकिरी पुठियां हलियो वियो ऐं उन खे पुछ खां जले 100 क़दमनि ताईं पोइ ते अहिड़ी तरह छिकियो जहिड़ी तरह गुरुर नाग खे गियलींदो आहे। सभई चयो जय श्री कृष्णा। उहो हाथी श्री कृष्ण जे पासे फिरियो तॾहिं बलराम उन जो पुछ जले छिकण लॻो। अहिड़ी तरह ॿई ॿाहिरि उन हाथीअ खे कॾहिं पुछ खां कॾहिं सूंड खां छिके मुकूं हणी अहिड़ो फतकाइण लॻा जीअं ॿिली कुए खे फतकाईंदी आहे। जॾहिं उहो हाथी हिकिड़े बाहि ते फूकियो थिए तॾहिं ॿियो बाहि उन खे मुकूं हणी भॼी थे वियो।
श्याम ऐं बलराम कॾहिं उन जे पुठियां ऐं कॾहिं ॿिन्ही ॾंदनि जे विच में ऐं कॾहिं मुंहुं तां वञी मुकूं ऐं चमाटूं हणी परियां थी थे विया ऐं कॾहिं उन जा ॿई ॾंद जले पोइते हटायो थे ऐं कॾहिं पुछ जले घियले परे ते पेकियो। प्यारा भक्तऊं, जॾहिं उहो हाथी डोरंदो डोरंदो मुकूं ऐं चमाटूं खाईंदो खाईंदो निर्बल थी वियो, तॾहिं श्री कृष्ण खेसि सूंड खां जले अहिड़ो पछारियो जो हू बेहोश थी ज़मीन ते किरी पियो। उन वक़्तु श्री कृष्ण उन जी छातीअ ते पेर रखी ॿई ॾंद उन जा कढी वरिता ऐं उहे ही ॾंद अहिड़ा ज़ोर सां हिन हाथीअ जे मथे ते हया जो हू वापसि कॾहिं बि न उथी सघियो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तऊं, तॾहिं हिकिड़ो ॾंद कृष्ण खयो ऐं ॿियो ॾंद बलराम खे ॾिनो। ही हाल ॾिसी जॾहिं पहलवान ऐं राजा कंस जा पहलवान विरण वास्ते उन्हनि जे साम्हूं आया, तॾहिं श्याम ऐं बलराम उन्हनि ॿिन्ही ॾंदनि सां उन्हनि खे बि मारियो। तंहिं वक़्तु देवताउनि आकाश मां ॿिन्ही ॿाहिरनि जी जय जयकार कई ऐं फुलनि जी वर्खा कई ऐं मथुरा वासियनि ख़ुशि थी चयो त अॼु कंस अधर्मी बेगुनाह ॿिन्ही छोकिरनि खे मारण वास्ते हाथीअ खे बीहारियो हो। तमामु चङो थियो जो हाथी मुओ। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तऊं, हितां पाण खे मालूम थिए थो त पाप जी राह ते अधर्म जी राह ते हलण सां पंहिंजा सिगा संबंधी बि परावा थियो पवनि ऐं पंहिंजे ख़िलाफ़ वञण जी ऐं पाण खे जीतण जी हर मुमकिन कोशिश कंदा। तंहिं करे कृपया ग़लति राह खां मुंहुं फेरियो। सभई चओ जय श्री कृष्णा। उन वक़्तु हाथीअ जे रथ जूं बूंदूं श्याम ऐं बलराम जे कपिड़नि ते पयल कहिड़ियूं न सुहिणियूं मालूम थिए थियूं, जीअं बरसाति में मींहुं वसारा ज़मीन ते शोभनेक थींदा आहिनि ऐं पगर उन्हनि जे मुंहं ते अहिड़ो नज़र थे आयो जीअं कंवल जे गुल ते माक जूं बूंदूं ॾिसण में ईंदियूं आहिनि। श्याम ऐं बलराम हाणे मारण खां पोइ ग्वाल ॿालनि समेत खिलंदा कुॾंदा आहिस्ते आहिस्ते मज़े मज़े सां रंग भूम में वञी बीठा। उन सभा में लखे माण्हू अची गॾु थिया हुआ। तिन श्री कृष्ण खे पंहिंजी पंहिंजी भावना मुआफ़िक़ ॾिठो थे। कंहिं प्यार त कंहिं नफ़रत जी निगाह सां थे ॾिठो। सभई चओ जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 43 अध्याय जो ॿियो भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम। राधे राधे।